नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी आहे। कोलंबो का खबर ॾिनारो। श्रीलंका क्रिकेट बोर्ड पाकिस्तान के अॻूणे फास्ट बॉलर वसीम अकरम जो ख़िदमतूं हासिल करण में दिलचस्पी जो इज़हार कयो आहे। ज़रिए मूजिब श्रीलंका क्रिकेट बोर्ड तरफ़ां पाकिस्तान के अॻूणे स्टार वसीम अकरम जो ख़िदमतूं हासिल करण जो इम्कान आहे। ज़रियनि जो चवणु आहे त बोर्ड तरफ़ां जल्द बाक़ाइदा ॻाल्हि ॿोल शुरू थियण जो बि इम्कान आहे। डील थियण जी सूरत में वसीम अकरम मुख़्तसर वक़्त जे लाइ श्रीलंका जे कोच ऐं सीनियर रांदीगरनि सां गॾु सेक्शन कंदो। वाज़े रहे त क़ौमी टीम जो अॻूणो कप्तान हिन वक़्तु पाकिस्तान ऐं श्रीलंका जे विच में सीरीज़ में कमेंट्री जा फ़राइज़ अंजाम ॾेई रहियो आहे। इन खां अलावा स्विंग जे सुल्तान पाकिस्तान सुपर लीग PSL में मुल्तान सुल्तान जे बॉलिंग कोच जी हैसियत सां बि कमु करे रहियो आहे। वसीम अकरम हिकु न ॿिए ॾींहं ते क़ौमी टीम जे नौजवान बॉलर खे पंहिंजा क़ीमती मशवरा ॾींदो रहंदो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।